बी अहम ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। सखर मां त आबाद पुलिस TMO एजाज़ शेख जा कातिल गिरफ़्तार करे वरिता आहिनि। वाक़ियो ॾेती लेती तां पेश आयो हो, जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। मामले जी जांच करे रहिया आहियूं, इहो चवणु आहे पुलिस जो। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर पिया कयूं। सखर मां त आबाद पुलिस TMO एजाज़ शेख जा कातिल गिरफ़्तार करे वरिता आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है आखिरी नालो तो सखर में आबाद पुलिस TMO एजाज शेख जा कातिल गिरफ्तार करे वरिता आहिनि। वाक़ियो ॾेती लेती तां पेश आयो हो, जवाबदार गिरफ्तार कया विया आहिनि। मामले जी जांच करे रहिया आहियूं, इहो चवणु आहे पुलिस जो। अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, वधीक तफ़सील मालूम कंदासीं सखर मां आवाज़ TV जे रिपोर्टर शाहिद चनो खां। जी शाहिद, इन हवाले सां कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल आबाद पुलिस टाउन ऑफिसर कदरावासी एजाज शेख के कत्ल केस में मुख्य जवाबदार आमिर बाजकानी अमजद बाजकानी के गिरफ्तार करे वरितो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त 3 ॾींहं अॻु आबाद थाणे जी हद में एयरपोर्ट रोड वटे टाउन ऑफिसर एजाज शेख के गोलियूं हणी कत्ल कियो वियो हो। मक़तूल जे भाउ जी फिरियाद ते जवाबदारनि ख़िलाफ़ आबाद थाणे ते केस दाख़िल कियो वियो हो। केस में फिरियादी मौक़ुफ़ अख़्तियार कियो हो त मक़तूल एजाज शेख सखर जी सोसाइटी वारे इलाके में बंगलो ख़रीद करण लाइ आमिर बाजकानी अमजद बाजकानी के 20 लाख रोक रक़म ॾिनी हुई। न वरी उहो बंगलो ई मिलियो, न वरी रक़म वापसि कई वई। रक़म वापसि घुरण ते जवाबदारनि भाउ एजाज शेख के जेको आहे गोलियूं हणी क़त्ल कियो हो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ॾेती लेती तां पेश आयो आहे। मुख्य जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। वधीक इन मामले जी जांच करे रहिया आहियूं त वाक़ियो जो असुल कारण जेको हो कहिड़ो हो। जी ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।